कंहिं इलाइक़े में हिकिड़ो बादशाह रहंदो हुयो जंहिंजो नालो चरबट राजा हुयो। उन बादशाह जी हुकूमत में हिकिड़ा 4 चोर हू राति जंहिं वक़्तु भित खे ख्वाटु हणी रहिया हुआ त अचानक उहा भित उन चोरनि जे मथां किरी, जंहिंमें हिकिड़ो चोर थॾे ते ई मरी पियो। उहो लाश खणी हू बादशाह जी हवेलीअ में पहुता ऐं बादशाह खे अर्ज़ु करणु लॻा, ए बादशाह सलामत, दरअसल ॻाल्हि इहा हुआ, असां सां इंसाफ़ कयो वञे। बादशाह सलामत उन चोरनि खां पुछियो त आख़िर तव्हां सां मसइलो थियो छा आहे ऐं छा जो तव्हांखे इंसाफ़ खपे। जंहिं ते हू 4 चोरनि मां 3 बचा हुआ उहे चवणु लॻा, बादशाह सलामत, दरअसल ॻाल्हि इहा आहे, राति असां जानूअ जे घर चोरी करणु विया हुआसीं ऐं जानूअ एतिरी त भित कमज़ोर ठाही हुई जो असां भित खे ख्वाटु हयोसीं ऐं उहा भित किरी, जंहिंमें असांजो साथी मरी पियो आहे। हाणे असांखे जानूअ खां इंसाफ़ वठी ॾिनो वञे त जानूअ आख़िरकार इहा भित एतिरी कमज़ोर छो ठाही हुई। जंहिं ते बादशाह सलामत उन वक़्तु वज़ीरनि खे हुकुम ॾिनो त जानूअ खे पेश कयो वञे। वज़ीरनि जानूअ खे पेश कयो त ऐं जानूअ खां बादशाह चवणु लॻो, ए जानू, तूं आख़िरकार इहा भित एतिरी कमज़ोर छो ठाराई जो चोरीअ जे दौरान हुन चोरनि जे मथां भित किरी पई ऐं हुननि जो माण्हू मरी पियो आहे। हाणे इन जी तोखे सज़ा मिलंदी, तोखे फांसी ॾिनी वेंदी। जंहिं ते जानू रोअणु लॻो ऐं चवणु लॻो, बादशाह सलामत, दरअसल मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे, उहो त ॿुधो। बादशाह सलामत चवणु लॻो, हा ॿुधाए। चवणु लॻो, बादशाह सलामत, तव्हां मूंखे फांसी छो था ॾियो, इन में मुंहिंजो कहिड़ो कसूरु आहे। इहो त बादशाह सलामत मिस्त्री